कुंभ रिपोर्ट जीजल मां रिपोर्टर शाहिद अली मंगी। कुंभ ऐं भरपासे जे ॻोठनि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। टाउन इंतज़ामिया के बि उपाय न वरिता। रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ फ़कीराबाद जे समाजी शहरनि पारां शहर में एहतजाजी मुज़ाहिरो। रोलू कुता मारण जो मुतालबो। ख़बर मूजिबि टाउन कुंभ ऐं भरपासे जे ॻोठनि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो, जंहिं करे शहरी तोड़े ॻोठाणा अज़ाब हेठि अची विया। नंढनि ॿारनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल। रोलू कुतनि जे आज़ार ख़िलाफ़ कुंभ जे समाजी शहरनि फरीद ख़ास खेली, शमन गोपांग, अली गोहर, पयो मेहंदी अली शकील, ख़ैर मोहम्मद ऐं ॿियनि फ़कीराबाद शहर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया खे ॿुधायो त कुंभ टाउन में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि स्कूली ॿारनि तोड़े शहरनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे। कुझु अर्सो अॻु टाउन इंतज़ामिया कुता मार मुहिम कई, जेका सिर्फ़ फ़ोटो सेशन ताईं महदूद हुई। को बि अमली कमु न थी सघियो आहे, तंहिं करे साॻियो ई रोलू कुतनि जो आज़ार आहे। हुननि टाउन इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते समूरे टाउन में कुता मार मुहिम शुरू करे रोलू कुतनि खे मारियो वञे, त जीअं स्कूली ॿारनि ऐं शहरनि मां ख़ौफ़ वारी सूरतहाल ख़तमु थी सघे।